أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وقال رجل مؤمن من آل فرعون يكتم إيمانه أتقتلون رجلا أن يقول ربي الله وقد جاءكم بالبينات من ربكم وإن يك كاذبا فعليه كذبه وإن يك صادقا يصبكم بعض الذي يعدكم إن الله لا يهدي من هو مسرف كذاب. ऐं चयो हिकु ईमान वारे शख़्स फ़िरौन जे ख़ानदान मां हिकु ईमान वारे शख़्स चयो जेको पंहिंजे ईमान खे लिकाए वेठो हो, छा तव्हां उन माण्हूअ खे क़त्लु करियो था जेको चवे थो त मुंहिंजो परवरदिगार अल्लाह आहे ऐं तव्हां वटि खुलियल दलीलूं खणी आयो आहे पंहिंजे परवरदिगार वटां। जेकॾहिं उहो कूड़ो हुजे त पोइ उन ते उन जो कूड़ जो वबाल पवंदो, ऐं जेकॾहिं उहो सचो हुजे त पोइ जिन शयुनि खां तव्हांखे डिॼारे पियो उन्हनि मां कुझु हिसो तव्हांखे ज़रूरु पहुचंदो। बेशक अल्लाह ताला अहिड़े माण्हूअ खे पंहिंजे मक़सद ते न पहुचाईंदो आहे, मक़सद में कामयाबु न कंदो आहे जेको हद खां लंघियल हुजे ऐं वॾो कूड़ो हुजे, जंहिंजी कूड़ जी आदत हुजे। ही बयानु हलियो पियो सूरह मोमिन में त फ़िरौन हिकिड़ी महफ़िल में चयो, जेको बादशाह हो मिस्र जो, त असां हाणे मूंखे छॾियो त आऊं मूसा अलैहिस्सलाम खे क़त्लु करे छॾियां। इन ते हिकिड़ो शख़्स हो जेको हो ख़ानदान जो, उन बादशाह फ़िरौन जे ख़ानदान जो ई हो, ऐं चवनि था त इहो उन जो सोट हो, चाचे जो पुटु हो, सोट हो। शमआन उन जो नालो ॿुधाइनि था। क़ुरान पाक में त न आहे, पर बाद रिवायतुनि में अचे थो त इन जो नालो शमआन हो। उहो हेसि ताईं पंहिंजे ईमान खे लिकाए वेठो हो, पर जेॾीमहिल इहा ॻाल्हि ॿुधई त हाणे ही जेको आहे सो मूसा अलैहिस्सलाम खे क़त्ल जूं ॻाल्हियूं पिया कनि, त पोइ पंहिंजे ईमान खे खोले छॾी ऐं चवनि था त इहो ई उहो माण्हू हो जेको जॾहिं क़िब्ती जेको क़त्लु थी वियो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे हथां, त पोइ डोड़ंदो आयो। वक़ाल रजुलुन यसआ, जेको डोड़ंदो आयो ऐं अची हिनखे मूसा अलैहिस्सलाम खे चई त तूं हितां हलियो वञु, हीउ जेको त तोखे क़त्लु करण जी जो प्रोग्राम पिया ठाहियूं, उहो ई इहो माण्हू हो। वल्लाहु आलम। उन पंहिंजे ईमान खे ज़ाहिर करे छॾियो ऐं चई त तव्हां उन शख़्स खे मारे छॾींदव जेको माना सिर्फ़ु उन जो जुर्म छा आहे, तव्हां चओ था त उहो चए थो त मुंहिंजो परवरदिगार हिकिड़ो अल्लाह आहे, यानी इन ॻाल्हि जे करे उनखे मारींदव त हू चए थो त मुंहिंजो रब, मुंहिंजो परवरदिगार, मूंखे पैदा करण वारो, मूंखे खाराइण वारो, पीआरण वारो, मुंहिंजूं तमामु ज़रूरतूं पूरियूं करण वारो हिकिड़ो अल्लाह आहे। इन ॻाल्हि ते तव्हां उनखे क़त्लु कंदव ऐं तव्हां वटि पंहिंजे परवरदिगार जे तरफ़ां खुलियल निशानियूं खणी आयो आहे, मौजिज़ा खणी आयो आहे। हाणे मौजिज़ा जेॾीमहिल खणी आयो आहे त पोइ सचो ई आहे, पर फ़र्ज़ु करियो त जेकॾहिं हू कूड़ो हुजे, तव्हां चओ था त हू कूड़ो आहे, फ़र्ज़ु करियो त जेकॾहिं हू कूड़ो हुजे त उनखे उन जे मथां उन जे कूड़ जो वबाल पाण पवंदो। छो त कॾहिं बि अल्लाह पाक अहिड़े माण्हूअ खे जेको दुनिया में कूड़ी नबूअत जो दावो करे, अल्लाह ताला उनखे कामयाबु कोन कंदो आहे, बल्कि उहो हिते दुनिया में ई ज़लील थी वेंदो। अल्लाह पाक उनखे हिन दुनिया में ई ज़लील कंदो आहे, माण्हुनि खे अल्लाह ॾेखारींदो आहे त जंहिं कूड़ी नबूअत जो दावो कयो मूं हुनखे ज़लील करे ॾेखारियो। त जेकॾहिं ही तव्हांजे चवण जे मुताबिक़ ही जेकॾहिं कूड़ो हुजे त पोइ त बसि तव्हांखे हिनखे क़त्लु करण जी ज़रूरत ई कान्हे, पाण ई जेको आहे सो हिन जे मथां हिन जे कूड़ जो वबाल पवंदो। पर जेकॾहिं ही सचो आहे, ॿी सूरत आहे त सचो आहे, ऐं मौजिज़ा जेके हिन ॾेखारिया आहिनि, हिन जेके निशानियूं ॾेखारियूं आहिनि, इन्हनि मां बि लॻे पियो त हीउ सचो आहे, पोइ
त पोइ ईमान न आणण जी सूरत में तव्हांखे जंहिं अलाह जे अज़ाब खां डिॼारे पियो त जेकॾहिं तव्हां ईमान न आंदो त पोइ ही मुसीबतूं तव्हांजे मथां पवंदियूं, उहे मुसीबतुनि मां कुझु मुसीबतूं ज़रूरु तव्हांजे मथां पवंदियूं। त माना ॿ सूरतूं आहिनि, या त ही कूड़ो हुजे या ही सचो हुजे। जे कूड़ो आहे त हिन खे क़तलु करण जो को फ़ाइदो कोन्हे, पाण हिन जे कूड़ जो वबाल हिन जे मथां पवंदो। पर जेकॾहिं हीउ सचो आहे त पोइ जेको आहे सो पोइ तव्हांखे ख़तरो आहे। तव्हां हिन जी ॻाल्हि न मञंदव त ख़तरो आहे, ऐं वरिते वधीक तव्हां हिन खे क़तलु कंदव त अञा तव्हांजे मथां अलाह जो अज़ाब अची वेंदो। बेशक अलाह ताला अहिड़े शख़्स खे पंहिंजे मक़सद ताईं कोन पहुचाईंदो आहे, पंहिंजे मक़सद में कामयाबु कोन कंदो आहे जेको हद खां लंघियलु हुजे ऐं कूड़ ॻाल्हाइण जो आदती हुजे। जेको कूड़ ॻाल्हाइण जो आदती हूंदो आहे ऐं जेको हद खां लंघियलु हूंदो आहे। हाणे जेकॾहिं मिसाल जे तौर ते कूड़ी नबूअत करणु इहो बि वॾो गुनाह आहे ऐं वॾो जेको आहे ॾोह आहे, त माना हद खां लंघी वियो। जेकॾहिं हू आहे हद खां लंघियलु त पोइ हू कामयाबु कोन थींदो ऐं नाकाम थी वेंदो। ऐं जेकॾहिं वरी हू सचो आहे त पोइ तव्हां कूड़ा आहियो, जो तव्हां हुनखे चओ पिया त तूं नबी कोन आहीं, त पोइ ऐं वरी हुनखे क़तलु करण जी कोशिशि करियो पिया, त पोइ तव्हां जेको तव्हां कामयाबु कोन थींदव। माना हिकिड़ो त इहो त तव्हां हुनखे क़तलु करे कोन सघंदव, या जेकॾहिं तव्हां हुनखे क़तलु करे छॾियो त पोइ जेको आहे सो तव्हां कामयाबु कोन थींदव, पोइ बि तव्हांजे मथां अलाह जो अज़ाब अची वेंदव, तव्हां तबाह थी वेंदव। त इहा ॻाल्हि वॾी तक़रीर आहे हिन जी कई जेको सो आयतुनि में अलाह रब्बुल आलमीन हिन खे बयानु कयो आहे। अलाह ताला पाण सभिनी खे सही सम्झ ऐं सही अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुब्हानकल्लाहुम्मा व बिहम्दिक व नशहदु अन ला इलाहा इल्ला अंत नस्तग़फिरुका व नतूबु इलैक, नस्तग़फिरुका व नतूबु इलैक, नस्तग़फिरुका व नतूबु इलैक। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिही व बारिक वसल्लम।